अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां अफ़गानी पुलाव। चांवर 1 किलो जेके तक़रीबन मूं 2 कलाक पहिरियां पिसाए रखिया आहिनि, सेला चांवर आहिनि। किशमिश तक़रीबन अधु पाव आहे, अछो जीरो 1 खाइण वारो वॾो चमचो, बसर 2 नॉर्मल आहिनि जेको आहे नंढा, गजर 1 पाव आहे, कटे हिन शेप में जेको आहे सो करे रखी आहे, लूणु हिकिड़ो चिकन क्यूब ऐं चिकन तेल। बाक़ी मां तव्हांखे ॾसींदी थी वञा ठाहिण जो तरीक़ो। त नाज़रीन, मुंहिंजो हीउ देॻड़ो गरम थी चुको आहे, हिन में मां विझंदसि तेल तक़रीबन 1 पाव। त मुंहिंजो 1 किलो चांवर आहिनि त उन में 1 पाव तेल जेको आहे न पवंदो। ऐं हिन में विझंदसि मां हाणे पंहिंजा बसर। ऐं अफ़गानी पुलाव जेको आहे इहो हमेशह खुलीअ खां में पचंदो, छो त सेला चांवर आहिनि, इहे नंढी देॻड़ीअ में न पचाए सघिबा। मां बसर मुंहिंजा फ्राई थियनि। त नाज़रीन, मुंहिंजा बसर ॾिसो अधु मस पका हूंदा, वधीक न आहिनि पका। हाणे मां हिन में विझंदसि मुर्गी। अच्छा, मूं तव्हांखे मुर्गी ॿुधाई कोन, मुंहिंजा किलो चांवर आहिनि, 3 पाव मुर्गी आहे मुंहिंजी, धोई साफ़ करे कटे रखी आहे। हीअ मुर्गी हिन में फ्राई थींदी, जैसे मुर्गी फ्राई थी वेंदी मुंहिंजा बसर बि ॻाढ़ा थी वेंदा। मुर्गी ऐसे ही फ्राई कबी जैसे ये गोल्डन न थी वञे। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजो गोश्त जेको आहे गोल्डन थी वियो आहे ऐं मुंहिंजा बसर बि जेको आहे ॻाढ़ा थिया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त तक़रीबन 10 मिंट हिनखे फ्राई थियण में लॻंदा, जेसि ताईं हिन जो पाणी ख़तमु थिए मुर्गीअ जो ऐं जेको आहे सो फ्राई थिए बिल्कुलु गोल्डन। हे ॾिसी सघो था तव्हां, बिल्कुलु गोल्डन थी थिए। हाणे मां हिन में विझंदसि लूणु, तक़रीबन आहे 1 आहे चमचो खाइण वारो, ऐं अछो जीरो। थोरो मुंहिंजो अछो जीरो विझे त हाणे हिन में विझंदसि मां गजरूं। बिल्कुलु आसान सोलो खोलियूं पंहिंजो। असां पंहिंजा सिंधी पुलाव बि पचाए खाऊं था रोज़ रोज़, पर कॾहिं कॾहिं ॿी टेस्ट बि वठणु घुरिजे। हाणे मां हिन में विझां थी गजरूं जेके मूं कटे रखियूं हुयूं, इन्हनि खे मां थोरो हिन तेल में फ्राई कंदसि। नमकीन बि थींदो आहे त थोरो हिन में गजरुनि ऐं किशमिश जी मिठास बि ईंदी आहे। बहितरीनु पुलाव आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, ज़रूरु ट्राए। त नाज़रीन, इहे ॾिसो मुंहिंजूं गजरूं बि जेको आहे पंहिंजो पाणी हिननि जो बि ख़तमु थी वियो आहे, नरम बि थी वियूं आहिनि ऐं पची बि वियूं आहिनि। इहे ॾिसो हिन जो कलर बि चेंज थी वियो आहे। ऐं हिन में मां मुर्गीअ ऐं गजरुनि जो लूणु विझी चुकी आहियां। हाणे मां हिन में विझंदसि पाणी चांवरनि जो, पर यादि रहे हिन में एतिरो घणो पाणी न पवंदो आहे चांवरनि जो, छो त 2 कलाक पहिरियां ई भिगल आहिनि। पाणी हिन में नॉर्मल विझिबो। ऐं हाणे मां हिन में विझंदसि लूणु पंहिंजे चांवरनि जे हेठो। तव्हां पंहिंजी टेस्ट मुताबिक़ करे सघो था, ज़्यादा या कम। 1 चमचो मां हिन में विझी चुकी आहियां, 1 चमचो ही आहे। हाणे मुंहिंजो पाणी उबरे, 1-2 जोश ज़रूरु अचणु खपे पाणीअ खे। त नाज़रीन, मुंहिंजो पाणी ही जेको आहे सो उबरी चुको आहे सुठी तरह सां। हिन में हाणे मां विझंदसि चिकन क्यूब जेको मां तव्हांखे ॾसियो हुई। जेकॾहिं तव्हां न विझो त को मसालो न आहे, बसि थोरो ज़ाइक़ो चिकन जो वधंदो आहे, ॿियो कुझु बि न आहे हिन सां। जेकॾहिं तव्हां वटि मौजूदु न आहे त न विझोसि, कोई अहमियत नथो रखे इहा शइ।
चांवर सेला हिन में इन करे पवंदा आहिनि जो ॼण मिठे जी ख़ुशबू ऐं सवादु हिन में ईंदो। ॿिए कंहिं बि चांवर सां हाणे अफ़गानी पुलाउ न ठहंदो सवाइ हिननि जे। हाणे हिनखे 5 मिंट मां ढके रखंदसि त जीअं मुंहिंजा चांवर पचनि हिननि खे घणो घुमाइणो न आहे। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा चांवर बिल्कुलु हाणे तयारु आहिनि ऐं बिल्कुलु साबित सॼा ऐं हिन जो कलर बि ॾिसो। हाणे मां हिन में विझंदसि ही गजरूं जेके मूं रफली कटे रखियूं मथां रखण लाइ। हूअं हिन में गजरूं काफ़ी आहिनि पर मुंहिंजे घर में ज़्यादा हिन में इस्तेमालु थींदियूं आहिनि। ऐं इहा आहे किशमिश जेका मां तव्हांखे पहिरियां ई, किशमिश जो मसलो न आहे अछी हुजे या कारी हुजे, हिकु ॿ दफ़ो हुनखे धोई साफ़ करे पोइ तव्हां हुनखे पाणीअ में विझी ऐं रखो त उहो ख़ुदि ई फूलजी वेंदी। पर हिन अछीअ खां कारीअ वारी जेका आहे उहा बहितर आहे, पर मूं वटि उहा मौजूदु हींअर न हुई, इन करे मूं इहा इस्तेमालु कई आहे। दम वक़्तु कपिड़ो या अख़बार या कुझु अहिड़ी शइ लाज़िम रखिजो इहे चांवरनि जो पाणी हेठि न ॻरी वञे। दम वारो तक़रीबन 10 मिंट हिनखे दम ईंदो। मुंहिंजा चांवर रेडी मां तव्हांखे वरी कढी ॾेखारियां थी। त नाज़रीन मुंहिंजा चांवर बिल्कुलु 10 मिंटनि में तयारु आहिनि। ॾिसो तव्हां किशमिश बि मथां, गजरूं बि मथां वारियूं ऐं चांवर बि पहिरीं मूं हिन ते अख़बार ॾिनी पर मूंखे महसूसु थियो त हिन में पाणी छुईंदो, इन करे वाराए मूं हिनखे काटन जो रुमाल जेको आहे सो ॾेई ऐं बंदि करे रखियो त बिल्कुलु हेठि न वञे। ऐं तव्हां ॾिसो मां तव्हांखे प्लेट में बि कढी ॾेई ॾिसो किशमिश, हे गजरूं, हे ॾिसो बिल्कुलु, ऐं इहे ॾिसो न चांवर जो तरो लॻंदो आहे हिननि जो न कुझु। नाज़रीन मुंहिंजो अफ़गानी पुलाउ बिरयानी न अफ़गानी पुलाउ बिल्कुलु रेडी आहे। उन सां गॾु रायतो, तव्हां रायतो बि इस्तेमालु करे सघो था। हिन सां गॾु का बि भाॼी हुजे, दाल गोश्त कुझु बि, उहो बि तव्हां हिन सां गॾु खाई सघो था। हीअ चांवर थोरा मिठा थोरा नमकीन आहिनि, ज़रूरु ट्राए कजो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।